लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हाजी नूर मोहम्मद भट्टी साहब। हाजी नूर मोहम्मद भट्टी साहब तव्हां मां केतिरा माण्हू सुञाणनि था, केतिरा नथा सुञाणनि, पर शायदि कड़े घंवर राऊ कीअं बदीन जा माण्हू ऐं अमेरिका जी तेल कंपनियुनि जा माण्हू हिन शख़्स मां, हिन जे वालिद साहब मां वाक़ुफ़ु आहिनि। हिकिड़ो अजब इतफ़ाक़ आहे त अॼु असां जंहिं शख़्स जो इंटरव्यू था कयूं हुन मूंखे ॿुधायो त हू पढ़ियलु न आहे। हुनजो वालिद साहबु ख़मीसो ख़ान भट्टी साहबु उहो बि पढ़ियलु कोन हो। हुनजी वालदा जी आई उहा बि पढ़ियलु कान हुई। सो पंहिंजी ज़िंदगी गुरबत ऐं मज़दूरीअ मां पार कंदा ऐं मज़दूरी ऐं गुरबत जे हेॾे सारे समूंड खे झागींदा जंहिं नमूने ही शख़्स हिते पहुता आहिनि, असां ज़रूरी सम्झो त लीडर टीवी पंहिंजो पाण खे कुझु बहितर करे ऐं के अहिड़नि माण्हुनि जा बि इंटरव्यू करे जिन कीन मां कुझु कणे मां केच करे ॾेखारियो आहे, जिन ॾींहुं राति महिनत करे ऐं रुॻो पंहिंजे इल्मु न हुजण जी मोहताजीअ ते पारां तां पिटूं न कयूं, पर उन इल्मु न हुजण खे बि हिकिड़ो वसीलो सम्झी हू अॻिते वधिया। शाह लतीफ़ चयो, भिनी थियूं भड़कनि, बाहियूं बेरा गिंजूं, हलो त सेकियूं हथड़ा, मथां तिन पचनि, सेकियो झा मन, जिन जा सोरींदड़ सुपरी। सो हिननि खे इतफ़ाक़, हिननि जी क़िस्मतुनि हिननि खे अहिड़ा रस्ता ॾिना, अहिड़ा राब्ता ॾिना, अहिड़ा रिश्ता ॾिना जिन सां उहे अॻिते वधिया। अचो त हाजी साहब, हाजी नूर मोहम्मद भट्टी साहब जे ज़ुबानी ॿुधूं त हू किथां खां पहुतो ऐं अॼु छा आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त मूं तमीद ॿधी छॾी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अव्हां सभ खां अवल ॿुधायो अव्हांजो वालिद साहबु हाजी ख़मीसो ख़ान भट्टी साहबु उहो छा हो ऐं पोइ ज़िंदगी कीअं फेरा ॾींदी इतफ़ाक़ ऐं ॾुखनि जा समुंड पार कंदे हिकिड़े ख़ुशीअ जे मकान ते पहुती, इहो सॼो हवालु पाण ॿुधायो। जी अस्सलाम वालेकुम सर। असांजो हवालु इहा त मुंहिंजो वालिद साहबु तमामु इंतिहाई ग़रीब ख़ानदान मां पैदा थिया ऐं असांजा ॿिया बि माइट जेके बि सभु ग़रीब ख़ानदान मां हुआ। वालिद साहबु जॾहिं पंहिंजी जवानी में आयो त हुन इहो सोचियो त भई असां ही जेको बटन वारा कमु कंदा आहिनि, सिरनि ते गॾा कलियूं था, बटन ते कमु करियूं था, त इहा का ज़िंदगी न आहे। ऐं हू अक्सर चवंदो रहंदो त मूंखे कुझु न कुझु करिणो आहे, ही माना ज़िंदगी न आहे। त पोइ वालिद साहबु पंहिंजी रिश्तेदारनि खे, माइटनि खे चयो त भई हिन में को फ्यूचर नज़र नथो अचे ऐं मां अॻिते वधणु चाहियां थो। जंहिं ते पोइ खेसि इजाज़त मिली त तव्हां किथे बि वञी पंहिंजो कमु करे सघो था। माना ॻोठां जी ॻोठां वञा थो वञा ॻोठां इहो चई त गॾ ते माल बरदारी वारो कमु मूंखे माना फ्यूचर हिन में जो नज़र आईंदो नथो कोन्हे। अचे ऐं आउं माना ही हितां वञणु चाहियां थो। पोइ काफ़ी बिरादरी असांजी चयो त भई नौजवान आहे, हिन खे वञणु न ॾियो, हिन जी शादी कराए छॾियो त शादी जे आसिरे ते कोन वेंदो। मुंहिंजे वालिद साहब जी हुननि शादी कराई। 6 महीने खां पोइ वालिद साहबु मुंहिंजी वालिदा जेकी आहे उन खे चयो त भई ॻाल्हि इहा त मूंखे हिते फ्यूचर नज़र नथो अचे, मूंखे पंहिंजे औलाद लाइ कुझु करिणो आहे। हाणे जा मूंखे इजाज़त ॾियो, आउं हलियो वञा, वरी जॾहिं मौक़ो मिलंदो तव्हां सां मिलंदासीं। त मुंहिंजी वालिदा चयो न, मुंहिंजो तव्हां सां निकाह थी वियो, आउं हाणे तव्हां सां ॾुख में सुख में तव्हां सां शरीक आहियां। पोइ मुंहिंजी वालिदा ऐं मुंहिंजो बाबा बिरादरी खां शहर ॾांहुं रवाना थिया त मुंहिंजे वालिद साहब खे बिरादरीअ तरफ़ां 2 गॾा उन्हनि ॾिना तोहफ़े में, त तव्हां वञी पंहिंजो गुज़र सफ़र करियो। पोइ वालिद वालिदा
उन 2 गॾनि ते सवार थी ऐं पंहिंजो शहर ॾांहुं रवाना थिया। रस्ते में राति थी वई, हिकिड़ी ज़मीन ते रही पिया। वलालम कंहिंजी ज़मीन हुई, पर उते रही पिया। जॾहिं सुबुह जो फजर महिल हू सुतल हुआ त हिकिड़े माण्हू, जंहिंखे असीं सिंधी में कमदार चवंदा आहियूं, उन अची वालिद साहब खे हिकिड़ो ज़ोर सां पुठनि में डंडो आयो त तव्हां असांजी ज़मीन ते सुता पिया आहियो, तव्हां असांखे इजाज़त न वरिती आहे। पोइ वालिद साहब चयो त भई तव्हां असांखे मारियो न, असीं वञूं था, चांहि पी वञूं था। त हुन मना कई ऐं हुन गार गंद कई त तव्हां हिते असांजी ॿनी में चांहि बि नथा पी सघो। पोइ मुंहिंजो वालिद ऐं वालिदा वरी उन्हनि साॻियुनि गाॾियुनि ते बदीन तरफ़ रवाना थिया। मुंहिंजो वालिद साहब जॾहिं गाॾियुनि ते वेठो त हुन जे चवण जे मुताबिक़ त मूंखे अखियुनि में ॻोड़ा हुआ, तव्हांजी वालिदा जी अखियुनि में बि ॻोड़ा हुआ, ऐं मूं इहा दुआ घुरी त अलाह साईं जॾहिं बि मूंखे ॾींदो त आउं ज़मीन वठंदुसि। पोइ ईअं बदीन रवाना थिया। पोइ बदीन में असांजो ॻोठु रहीम ॾिनो सुमरो, जेको बदीन सिटी खां कुझु फ़ासिले ते हो, पर वक़्त जे हिसाब सां हींअर उहो बदीन रहीम ॾिनो ॻोठु, ऐं उन खे हिननि जेको आहे वार्ड नंबर 6 कयो, जेको बदीन सिटी में अची वियो। उते वालिद साहब पंहिंजी रिहाइश कई ऐं मुंहिंजी बि पैदाइश उते बदीन जी आहे। असीं 3 भाउ आहियूं, टिनी जी पैदाइश बदीन में आहे। पोइ वालिद साहब मुख़्तलिफ़ शोबनि सां, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि सां मज़दूरी कंदे रहियो। उहो ई जेके उन्हनि वटि तोहफ़े में गॾा हुआ, उन्हनि ते कमु कंदे रहियो। त तक़रीबन 79 में 79 में वालिद साहब खे हिकिड़ी कंपनी जी गाॾी आई, जंहिं ते हिकिड़ो अंग्रेज़ वेठो हो ऐं हिकिड़ो उनजो ड्राइवर हो, जेको इंग्लिश ऐं उर्दू ॿई ॻाल्हाईंदो हो। उन बाबा सां मिलिया त भई असां वटि हिकिड़ो स्केच आहे, नक्शो आहे, जेको असांखे त ख़बर नथी पए ही किथे आहे, असांखे उहो तव्हां जेको आहे सो ॾेखारियो। पोइ बाबा उन्हनि खे चयो त ठीकु आहे, कचो रोड आहे, परे आहे, ऐं तव्हांखे वठी हलंदुसि, पर आउं मज़ूरी वारो माण्हू आहियां, मुंहिंजी हिते 9 रुपया ॾियाड़ी आहे, पर डे जे हिसाब सां उहो तव्हांखे ॾियणी पवंदी, ऐं तव्हांखे इन मंज़िल ते पहुचाईंदुसि। पोइ वालिद साहब अंग्रेज़ खे वठी उन मंज़िल ते पहुता, जंहिं शहर में हींअर असांजी कंपनी आहे, ऐं उन शहर जो नालो आहे कड़ियो गांवर, जेको तेलका शहीद फाज़ल राय में अचे थो। पोइ उहा सरज़मीन जॾहिं अंग्रेज़ ॾिठी त उन में तमामु घणो जंग हो, काफ़ी ॻोठ हुआ, ऐं पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त भई हिन जंग खे कटाई जे लाइ मुंहिंजो जेको वालिद आहे खमीसो ख़ान भट्टी, उनखे अंग्रेज़ चयो त तव्हां खे आउं ॾियाड़ी जो हिसाबु ॾींदुसि, तव्हां ही मूंखे जंग वग़ैरह वढाए ॾियो। पोइ असीं जंग बंग वढियो, उते लोकल माण्हुनि सां बि वालिद साहब जा तहलक थिया, ऐं कंपनी खे वालिद साहब फुल सपोर्ट कई। ऐं 81 में जंहिंखे हींअर असीं कड़ियो गांवर चवंदा आहियूं, ऐं उते फील्ड जो नालो रखियो वियो, 81 में फील्ड जो नालो रखियो वियो ख़ासकेली फील्ड, छो जो ख़ासकेली जिते इहा कंपनी आहे उते ख़ासकेलियुनि जो तमामु वॾो ॻोठ हो। पोइ कंपनी इहो फ़ैसिलो कयो, वालिद साहब खे चई त बाबा हिननि माण्हुनि खे घरनि जे हिसाब सां पैसा ॾेई हिन ॻोठ खे हितां लॾाइणो आहे, छो त हेठि तेल निकितो आहे, छो जो हिते तेल निकितो आहे, गैस निकितो आहे, ऐं ग़रीब माण्हुनि खे परेशानी तकलीफ़ थींदी। पोइ माण्हुनि खे पैसा ॾेई उहो ॻोठ ख़ाली करायो वियो। माण्हुनि माफ़ कजो विच में थो ॻाल्हायां, माण्हुनि बहस को ज़िद कयो? न असां ज़िद न कयो। हुननि खे जेको बि पंहिंजे बादशाह उन्हनि चया भई असांजे हेतिरा अख़राजात आहिनि, उहो कंपनी उन्हनि खे पे कयो, कंपनी उन्हनि खे पे कयो। उनखां पोइ कंपनी पंहिंजो हुते सॼो सेटअप सेट कयो, ऐं कंपनी पंहिंजी प्रोडक्शन कढी, ऐं उन में जेके बि मरला हुआ, मसला हुआ, परेशानियूं जेको बि हुयूं, उहो मुंहिंजो वालिद साहब मरहूम हाजी खमीसो ख़ान भट्टी उन खे फेथ कंदे आयो। ऐं उन दौरान
असांजे पासे में आहे राहुकी, जंहिंमें तमामु हिकिड़ो मोतबर शख़्सियत ऐं वॾो क़दावर शख़्सियत ऐं वॾो ईमानदार ऐं वॾो जदोजहद कंदड़ ऐं सीनो ताड़े गोलियुनि जे साम्हूं ऐं ॿियनि जे साम्हूं कॾहिं न झुकण वारो माण्हू मरहूम शहीद फाज़िल राव, जो तिलक मुंहिंजे वालिद साहब सां थियो। ऐं मुंहिंजो वालिद साहब ऐं शहीद फाज़िल राव गॾिजी उते लोकल माण्हुनि जा इशू, मसइला, परेशानियूं, उन सभिनी सां उहो गॾिजी हलिया। पोइ कंपनी साईं पंहिंजी प्रोडक्शन माना तेल जी तलाश शुरू कई त 81 में माशाल्लाह हिते कड़ियो गांवर में तेल निकिरी आयो। ऐं जंहिंमें इहा इंफॉर्मेशन मिली त भई कंपनी जो जेको मालिक आहे उन कंपनी जो नालो यूनियन टेक्सास, जेकी अमेरिकन कंपनी हुई। उहा असांखे इंफॉर्मेशन मिली त भई कंपनी जो मालिक पाण अचे पियो इफ़्तिताह करणु, ऐं जंहिंजो बंदोबस्तु या जंहिंजो सिंधी में चइजे त उनजो सेरो जेको आहे उहो खमीस भट्टी खे अंग्रेज़ ॿधायो त भई इहो सॼो अरेंज तव्हांखे करिणो आहे। जंहिंमें मुंहिंजे वालिद साहब हिकिड़ा पंहिंजा सक़ाफ़ती स्टाइल, जीअं हाला जी काश्तकारी आहे ऐं असांजे कड़े गांवर जे पासे में वेठा आहिनि मेरी वेठा आहिनि, उहो सिंधी खरड़ वग़ैरह ठाहींदा आहिनि। ऐं उनखां अलावा फ़नकार उन टाइम ते मशहूरु हुआ, ज़रीना बलोच, अलण फ़क़ीर, ढोल फ़क़ीर ऐं ॿिया काफ़ी शयुनि जा स्टाइल बाबा लॻाया, जंहिंमें घोड़नि जी डोड़ हुई, जंहिंमें ढगनि जी डोड़ हुई, उठनि जी डोड़ हुई। जॾहिं कंपनी जो प्रेसिडेंट आयो उन टाइम ते मूंखे नालो यादि कोन थो अचे, पर सिंध जेको गवर्नर हो, जेको मूं एतिरो ॿुधंदो हुउसि, नंढो हुउसि त भई अब्बासी साहिबु को गवर्नर आहे। अब्बासी, हा, अब्बासी साहिबु गवर्नर बि आयो आहे। पोइ आयोसीं, उन्हनि विज़िट कयो ऐं जॾहिं हुननि स्टाइल ॾिठा, हर शइ ॾिठी, त हुन मालिक पुछा कयो त भई हीउ हेॾो बंदोबस्तु कंहिं कयो आहे? त जेको बाबा सां गॾु अंग्रेज़ हो, उन चयोसीं हीउ हिकिड़ो असांजो सुपरवाइज़र आहे ऐं लेबर जो माण्हू सम्झो, खमीसो भट्टी, ईमानदार माण्हू आहे, निमाज़ी माण्हू आहे, हे ई सॼो अरेंज उन ई कयो आहे। त हुननि चयो तव्हां हिन माण्हू खे मूं सां मिलायो स्टेज ते। मुंहिंजो वालिद साहबु स्टेज ते जॾहिं वियो त गवर्नर साहब सां बि मुलाक़ात थी ऐं कंपनी जे ओनर सां बि मुलाक़ात थी। कंपनी जे ओनर ओॾी महिल मुंहिंजे वालिद साहब खे चयो त तव्हांजो हीउ अरेंजमेंट ॾिसी आऊं एॾो ख़ुशि थियो आहियां, जेको ॿियो तव्हां कुझु नथो करे सघां, सिर्फ़ु हिकिड़ो मूंखे इख़्तियार आहे त मुंहिंजी जेकी कंपनी आहे यूनियन टेक्सास, उन जे तरफ़ां आऊं तव्हांखे 50 लख रुपए जो डोनेशन पंहिंजी ख़ुशी सां तव्हांखे ॾियां थो। पोइ उन ओॾी महिल चेक बाबा खे कटे ॾिनो। ऐं नंढो हुउसि पर एतिरी ख़बर हुई त बैंक जो चेक आहे। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं असीं पैसा खणी आणणु वियासीं त आई चंद्रीगढ़ रोड कराची में हूंदो हो, जेको शायदि हींअर बि आहे। ऐं उते ई बैंक जी ब्रांच हूंदी स्टैंडर्ड चार्टर बैंक, जेको हींअर बि मौजूदु आहे। असां उतां वञी पैसा खया। पोइ जेको बाबा सां गॾु अंग्रेज़ हो, उन खे कंपनी जे मालिक चयो त बाबा हाणे तोखे बि आऊं हिते ई हिन फील्ड में तव्हांखे बि आऊं मैनेजर करे थो रखां। ऐं ओॾी महिल हुन अनाउंस कयो ऐं जॾहिं उहो मैनेजर थी वियो त उन बि अनाउंसमेंट कयो त मूंखे बि एतिरा पावर आहिनि, ऐं ॿिया 50 लख रुपया खमीस भट्टी खे आऊं बि डोनेशन करियां थो। जंहिंजो तव्हांखे मिसाल ॾियां त असांखे 1 करोड़ रुपया बाबा खे पंहिंजी महिनत जो सिलो मिलियो। ऐं उहो साल 1982। पोइ 82 में असांजा सर घर बि ठहिया। 82 में मुंहिंजे वालिद साहब हज बि कयो, असांजी फैमिली खे हज कराई, असांजूं शादियूं कराई। ऐं पोइ उन ई अंग्रेज़ मालिक चयो त हाणे तव्हां असांजा सुपरवाइज़र या तव्हां उहो कोन आहियो, तव्हां हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू रखो, छो जो तव्हां अणपढ़ियल आहियो ऐं समझदार जाम आहियो, अणपढ़ियल आहियो समझदार आहियो, तव्हां हिकिड़ो पढ़ियल माण्हू रखो। पोइ बाबा हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू रखियो ऐं उन खे सम्झाई त हाणे तव्हां हिकिड़ी कंस्ट्रक्शन कंपनी ठाहियो जंहिंजो नालो हाजी खमीसो ख़ान कंस्ट्रक्शन कंपनी।
थियो ऐं उन कंपनी खे मुंहिंजे वाल साहब हलायो। पोइ मुंहिंजे वाल साहब पंहिंजूं महिनतूं कंपनी खे पंहिंजी सॼी हयाती ऐं कंपनी जूं वॾा वॾा प्रोजेक्ट ऐं तमामु बिरादरी खे भाइण वारो माण्हू असांजे भट्टी सिंध भट्टी बिरादरी तनज़ीम ठाही। सिंध भट्टी बिरादरी तनज़ीम ठाही। जेके ग़रीब ग़रीब भट्टी हुआ उन्हनि वटि हली वेंदो हो, उनजी माली मदद कंदो हो, उन्हनि जूं शादियुनि में ग़मियुनि में शिरकत कंदो हो ऐं आड़े पाड़े में तमामु उन्हनि जो उथणु वेहणु एॾो थी वियो जेको अॼु बि माण्हू हाजी खमीसो भट्टी जे नाले सां पूरे असांजे डिस्ट्रिक्ट बदीन में पर ॿारहंनि ज़िलनि में बि मुंहिंजे वाल साहब जो नालो रोशन आहे। सर उन खां पोइ मुंहिंजो वाल साहब जी डेथ थी वई हली। कॾहिं? मुंहिंजे वाल साहब जी डेथ थी वई पंहिंजो 90 में वाल साहब माना कंपनी सां 8-9 साल रहिया। जी जी। पोइ वाल साहब जी डेथ थी वई। पोइ असीं 3 भाउ आहियूं। ॿिनि भाउनि मूंखे चयो त भई हीउ जेको आहे असां खां कमु कोन थींदो, छो जो असीं ज़मींदार बि थी वियासीं। बाबा माशाल्लाह 1500-2000 एकड़ ॿनी बि वरिती ऐं पोइ हुन मूंखे चयो त तव्हां वञी अगरि संभालियो त असांजो एतिराज़ु को न आहे। पोइ मुंहिंजी उमिरि भई 17-18 साल हुई। पोइ जेको मैनेजर अंग्रेज़ थियो पोइ उन सां मूं मुलाक़ात कई। उनखे मूं ॿुधायो त सर मुंहिंजो फादर डेथ करे वियो आहे ऐं हाणे असांजे घर में वरी बि आमदनी कोन थी अचे, जंहिंजे करे असांखे परेशानी आहे त महिरबानी करे तव्हां मूंखे जेको आहे कंपनी में सेटल करियो। त अंग्रेज़ मूंखे चयोसीं ॻाल्हि इहा आहे त ओनर जेको कंपनी जो मालिक आहे उहो गुज़ारे वियो आहे ऐं तव्हां नंढी एज जा आहियो, पर हिकिड़ो कमु करे सघां थो तव्हांखे बहैसे प्यून माना पटे वालो तव्हांखे आऊं कंपनी में रखां थो ताकी तव्हांजो बि गुज़र सफ़र हले। ऐं उन टाइम ते 8 खां 10 हज़ार मिलण बि माना वॾी गनीमत हुई गुरबत जे टाइम ते। पोइ से हुन मूंखे 1 साल 2 साल लाइ प्यून करे रखियो। पर मूंखे दिलि में हो त मूंखे उहो ई करिणो आहे जेको बाबा जो मिशन आहे, उहो ई करिणो आहे। पोइ वरी आऊं अंग्रेज़ सां वञी मिलियुसि इस्लामाबाद में। पोइ हुन सां दोस्त हलिया जेके अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा हुआ। पोइ हुननि जॾहिं हुन सां ॻाल्हायो त हुन चयो न ॾिसूं था अञा ॿार आहे, हिनखे सम्झ कोन्हे कीअं कमु कंदो हेॾां होॾां। त उते जीअं सिंधियुनि जो ॿार जीअं कंदो आहे पंहिंजी का शइ हासिलु करण लाइ पोइ रुई बि पवंदो आहे, किरी बि पवंदो आहे। पोइ आउं उते रुई ऐं इलाज़ मिनतूं करे आउं उते रुई पियुसि अंग्रेज़ जे अॻियां। अंग्रेज़ मूंखे उथारे विहारियो, मूंखे चांहि पियारी, पाणी पियारी। पोइ चई ठीकु आहे हाणे तव्हां फलाणे ॾींहुं मूं वटि अचिजो कड़े गांवर में, आउं ईंदुसि उते। पोइ अंग्रेज़ आयो, वाइदनि जा पका हूंदा हुआ, टाइम जा पाबंद। पोइ अंग्रेज़ आयो ऐं मिलियुसि, हुन पंहिंजे ऑफिसर टीम खे घुरायो। चई हीउ उहो कमु करणु चाहे थो जेको हिन जे वालिद कमु कयो आहे। पोइ काफ़ी ऑफिसर हुआ, सभिनी जा सवाल जवाब थिया। न साईं अञा नंढड़ो आहे, हिनखे ख़बर कोन्हे कीअं कमु थींदो आहे, छा कंदो आहे, असां वटि एतिरो टाइम कोन्हे असीं छोकिरे खे सम्झायूं। बहरहाल फाइनल इहो थियो त अंग्रेज़ चयो त न हिनखे तव्हां खणी हलो, हिनखे हलाइणो आहे, एडजस्ट कयो। पोइ सर कंपनी में आउं अची वियुसि। पोइ नंढा मूंखे कमुकार ॾिनो। पोइ मूं बि हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू रखियो, छो जो मुंहिंजी पंहिंजी तइलीम आहे कोन ऐं ग़रीब ख़ानदान सां गुरबत में रहियासीं। हिकिड़ो वेलो खाईंदासीं त ॿियो वेलो कोन हूंदो, वरी अलाह नवाज़ियो। पोइ सर अंग्रेज़ मूंखे चयो त भई अगरि तव्हां कमु करियो था त जेको चेक ठहंदो उहो त ठहंदो खमीसो भट्टी जे नाले। हाणे उहो माण्हू हयात कोन्हे, चेक कीअं पास थींदो। वरी हिते मूं पंहिंजो मूड ख़राबु कयो ऐं ऑफिसरनि बि एतिराज़ु कयो त सर इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर अंग्रेज़
तमामु मोतबर शख़्स हो। हुन चयो बाबा आऊं हिन छोकिरे खे हिकिड़ो एफिडेविट ठाहे ॾींदुसि, उन जे बिहाफ ते बैंक में अकाउंट खुली वेंदो। पोइ से हुन मूंखे एफिडेविट ठाहे ॾिनो, मूं बैंक में जमा कयो ऐं कंपनी में मूंखे हींअर 35 साल थी विया आहिनि। 35 सालनि खां आऊं खमीसो भट्टी जे नाले ते चेक वसूल कंदो आहियां, खमीसो भट्टी जे नाले ते जेको आहे पेमेंट खणंदो आहियां। ऐं उन खां पोइ सर मूं कंपनी में वरी महिनत कई तमामु घणी, पंहिंजे वालद जो नालो बरक़रार रखणु, बल्कि उन नाले खे वधीक हलाइणु। पोइ मूं बि जाम महिनत कई कंपनी में। मूंखे माशाल्लाह हींअर कंपनी में कमु कंदे 35 साल थी विया आहिनि। ऐं कंपनी खां अलावा पोइ उहो ई असांजी भट्टी बिरादरी, उन खे बि गॾु कयो। संगत तव्हां जहिड़ा भाउ संगत साथ सभिनी सां ज़िंदगी गुज़रे पई। वरी अलाह साईं नवाज़ियो, मूंखे साईं औलाद आहे, हिकिड़ो पुटु आहे, 2 नियाणियूं आहिनि। मूं पंहिंजी नियाणी वॾी खे पढ़ायो, MBBS डॉक्टर आहे, 17 ग्रेड जी ऑफिसर आहे, मेडिकल ऑफिसर आहे। नंढी मुंहिंजी नियाणी आहे, एयरफोर्स में आहे। पुटु मुंहिंजे ग्रेजुएट कयो आहे, उहो मूंसां गॾु फील्ड में आहे। पोइ उन सां गॾु मूं वधीक उन कंपनी खे इम्प्रूवमेंट कयल आहे, इंजीनियर रखिया, पंहिंजो बिल्डिंगूं, पंहिंजो जेको बि कंस्ट्रक्शन कंपनी लाइ शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, इक्विपमेंट मशीनरी पंहिंजी वरिती, ट्रांसपोर्ट पंहिंजी वरिती। ऐं उन में पोइ वधीक असां वरी कोशिशि कई, मुंहिंजे वालिद साहब ऐं मरहूम फाज़ल राय, त छो न हिते जे लोकल माण्हुनि खे प्रमोट कजे। पोइ इन्हनि ॿिन्ही माण्हुनि गॾिजी पंहिंजी हिकिड़ी टीम ठाही, जंहिंमें माना सम्झो त ड्राइवर स्किल्ड, अनस्किल्ड, मैन पावर, सम्झो वेटर, जेके बि कंपनी खे माण्हुनि जी रिक्वायरमेंट हुई, बजाए तव्हां 12 माण्हू आणियो था त तव्हां असांजा लोकल माण्हू, उते जा लोकल माण्हू रखो। जंहिं ते पोइ मुंहिंजे वालिद मरहूम हाजी खमीस ख़ान भट्टी ऐं मरहूम शहीद फाज़ल राव, इन्हनि हिकिड़ी टीम ठाहे बाक़ाइदे हिननि ड्राइवर बि रखाया, हिननि वेल साइड असांजा ऑपरेटर चवंदा आहियूं उहो रखाया, असांजा वेल साइड चौकीदार उते लोकल माण्हू, बेस में लोकल माण्हू, साईं ड्राइवर लोकल माण्हू। जेको अॼु पूरी हुन कंपनी में ॿाहिरियों माण्हू को कोन्हे, सभु लोकल माण्हू आहिनि। जेको पंहिंजो माशाल्लाह लोकल माण्हू बि प्रमोट थिया आहिनि, हुन जा प्रमोशन थिया आहिनि, हुननि जूं काफ़ी मुरादूं, जेके हू बि वीचारा ग़रीब हुआ, हींअर हुननि वटि गाॾियूं बंगला आहिनि। त उन शइ खे साईं खणी हींअर आउं बि हलां पियो। माशाल्लाह मुंहिंजी बि खमीसो ख़ान भट्टी कंस्ट्रक्शन कंपनी, मूं दुबई में बि पंहिंजो प्रोजेक्ट शुरू कयो आहे। ऐं लेस्टली मूंखे हींअर अमेरिका जो बि वीज़ा मिली वियो आहे। इंशाल्लाह मुंहिंजो उते बि फ्यूचर में आहे त उते बि कुझु कंस्ट्रक्शन कंपनी जे हवाले सां कमु कंदुसि। माशाल्लाह मुंहिंजो सऊदी अरब मक्का में घर बि आहे, ऐं उते बि आउं कुझु करियां पियो। सऊदी में मूं शुरू कयो आहे, ऐं इंशाल्लाह हिन नाले खे अञा वधाइणो आहे मूंखे, ऐं इन कंपनी खे अञा अॻिते हलाइणो आहे। वधीक अलाह साईं हयाती ॾींदो त इंशाल्लाह तव्हां असीं गॾिजी वरी हिन कंपनी जे लाइ वरी इंशाल्लाह गॾिजी हिकिड़ी मीटिंग कंदासीं। ऐं इहा असांजी हक़ीक़त हुई सर, जेको तव्हांखे असां बयानु कयो। अम्मा जो रवैयो छा हो? मुड़ुस खे उन धक खाईंदे बि ॾिठो सर? अम्मा जो रवैयो हो त बसि हू चवंदी बाबा तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं, आउं तुंहिंजे पोयां आहियां, जिथे तव्हां मूंखे वठी हलंदा आउं हुते हलंदुसि। जिथे बि बाबा चवंदो हिते अॼु रहणो आहे, झंग में रहणो आहे, जा बसि ईअं किथे सुम्हणो आहे त सुम्ही रहंदा हुआ। हुननि जो कुझु कोन हो, हर हाल में गॾु, हर हाल में गॾु। बाबा जो बसि मिशन इहो हूंदो त बाबा हीउ जेको भट्टे ते कमु करियो न, इहो न कयो। इहा ज़िंदगी न आहे। असांजा अबा ॾाॾा मरी विया, हींअर असीं बि साईं भट्टी जेके आहिनि, असीं भट्टी ओड सॾिबा आहियूं। ओड जो मक़सदु आहे कास्टूं हूंदियूं आहिनि, ओड की भित ठाहिण ओड वारा, की माना असांजा माइट भित ठाहींदा हुआ। हाणे असां में बि जाम कास्टूं आहिनि, भट्टी कहिड़ा, ओड भट्टी। हा, सो उन बाबा जो फिच इहो हो त भई मूंखे माना पंहिंजे औलाद लाइ कुझु करिणो आहे। तव्हां ॻाल्हि ॿुधाई
ऐं हैरत अंगेज़ बि आहे, दिलचस्प बि आहे। ऐं असुलु ॻोठु कहिड़ो हो? सर असुलु असांजो ॻोठु हो पंहिंजो नवकोट जे पासे में आहे राज़ी शाह। अच्छा। राज़ी शाह दरगाह, बसि उते शहीदनि जे पाड़े में वेठा हुआसीं, जेकी असांजी ॿी कम्यूनिटी बि उते हुई। पोइ वरी बदीन जॾहिं अची विया त बदीन में असांजो पाड़ो रहीम ॻोठु हो, रहीम ॾिनो सुम्हड़ो। उहो त वार्ड 6 थी वियो। उहो हाणे वरी सिटी में गॾिजी वियो त वार्ड 6 थी वियो। हाणे अव्हांजा ॿार पढ़िया, जी सर। ठीकु थियो, ऐं तव्हांजे ख़ुशहाल थियण जो असरु तव्हांजी फैमिली खां सवाइ कंहिं ते पियो? सर असांजी फैमिली बि उन ते बि असरु पियो। असांजी फैमिली खां अलावा जेके असांजे इलाइक़े जा उते माण्हू आहिनि, राज आहिनि, ॻोठ आहिनि, उन्हनि खे जॾहिं उते नौकिरियूं ॿोकिरियूं मिलियूं त इहे हींअर असांजा उते माण्हू सभु ख़ुशहाल आहिनि। उन में मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि। वेंदे असां वटि जेको कम्यूनिटी बिरादरी आहे उहे बि माण्हू कंपनी में लॻल आहिनि। ऐं हर बिरादरी असां बाक़ाइदे जीअं तव्हांखे ॿुधायूं, मरहूम फाज़र राव ऐं मुंहिंजे वालिद साहिबु मिसाल भई शेख आहे, भट्टी आहे, कोली आहे, मेघवाड़ा, हिकिड़ी कम्यूनिटी जो माण्हू चूंडे उन्हनि सभिनी खे राज़ी कयो। जेके कंटिन्यू अचनि पिया, उहो गुज़ारे वञनि पिया त वरी उन्हनि जी औलाद उन सीटनि ते हले पियो। तेल रोज़ु घणो निकिरे? सर तेल जी अॻे हुई प्रोडक्शन तमामु घणी हुई। अॻे त 10,000 कुझु बैरल हो, हाणे उहो घटि बि को 3-3.5 थी वई आहे। माना 40,000 लीटरनि जे बदिरां हाणे 12-13,000। छो जो वेल 85 खां वठी जी वेल प्रोडक्शन थींदी वञे त वरी हाणे उहो घटि बि वञे, सुकंदा था वञनि। ॿियो उन्हनि में जेको वरी लाइनुनि में किचिरो विचिरो अची वियो आहे, प्रोडक्शन घटि थी वियो। भला इहा ख़बर अथव त जे तो तेल ऐं गैस न निकिरे त पोइ बि इहा ज़मीन कारगर रहंदी? न सर, ज़मीन कारगर पहिरीं बि हुई। पहिरीं हुई त एतिरो ज़ख़ीरात निकितो आहे इन मां, ऐं अहिड़ा माण्हू ख़ुशहाल थिया आहिनि। ऐं अञा बि वेल हलनि पिया। ऐं हींअर त चाइनीज़ कंपनी वरिती आहे जंहिंजो नालो आहे पंहिंजो यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान। हींअर उहा कंपनी हले पई। पहिरीं असांजी हुई यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान, वरी साईं थी ब्रिटिश पेट्रोलियम, वरी ब्रिटिश पेट्रोलियम थी, हाणे वरी यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान आहे। त तमामु कंपनी जो रोल सुठो आहे ऐं कंपनी लोकल माण्हुनि खे तमामु घणो तरजीह ॾिए थी। ऐं असांजी कंपनी में जेके बि ऑफिसर आहिनि तक़रीबन सम्झो 70% जेको आहे सभु सिंधी ऑफिसर आहिनि। अॻे हाजी साहब असांखे यादि आहे त इन्हनि तेल कंपनियुनि में ॼण त सिंधी माण्हुनि जो अमल दख़ल ई न हो, ऐं बांग ॾियण लाइ बि असांजा ॿियनि सूबनि मां माण्हू ईंदा। जी। हाणे माना ईअं न आहे? न सर, हींअर इहो आहे त असांजी कंपनी लोकल माण्हुनि खे यूनिवर्सिटियुनि जे थ्रू जेके पेट्रोलियम में हुआ, मैकेनिकल में हुआ, जेके उन्हनि खां लिस्टूं वठी उन्हनि छोकिरनि खे हायर करे उन्हनि कंपनियुनि में उन्हनि खे ऑपरेटर तौर ते भर्ती करे उन्हनि खे पंहिंजो जेको आहे प्रमोट करे हुननि सिंधियुनि बि छोकिरनि एॾी महिनत कयो जी असांजो हींअर जेको कंपनी जो प्रेसिडेंट आहे उहो बि असांजो सिंधी आहे। अच्छा। जी हा सर, उहो लोकल आहे, साईं टंडे अलायार जा आहिनि। असांजो जेको वाइस प्रेसिडेंट आहे उहो बि लोकल आहे, टंडो मोहम्मद ख़ान जो आहे। ऐं असांजो हिकिड़ो तमामु इन कंपनी खे माना ख़ुशहाल करण में, ऐं असां जेके जंहिं माण्हू खे असांखे ख़बर कोन्हे, असीं 15-20 ठेकेदार आहियूं, उनखे प्रमोट करे उहो थी सघे तव्हां बि ज़हन में हुजो तारिक खमीसाणी हूंदो। हा, ब्रिटिश। जी हा, ब्रिटिश पेट्रोलियम में मशहूरु हो सर, उन जो वॾो किरदारु रहियो असांजे ठेकेदारनि खे, लोकल माण्हुनि खे प्रमोट करण में। उन माण्हू जो वॾो किरदारु रहियो। उन मरूम तमामु माना माण्हुनि खे फैसिलाइज़ कयो ऐं बार कंपनी खे चवंदे रहियो त बाबा असांजे सिंधी माण्हू ऐं लोकल माण्हू खे तव्हां रखो, असांखे ॿाहिरियां माण्हू न खपनि। त हाणे माशाल्लाह 80% 70% असांजा सिंधी आहिनि, जेको हेॾो वॾो
कंपनी जो सेटअप आहे संभालीनि था, उन में आउं बि शामिलु आहियां, ॿिया बि माण्हू शामिलु आहिनि। भला हिन शहीद फाज़िल राव तालके खां सवाइ बदीन में ॿिए हंधि बि तेल निकिरे थो, गैस निकिरे थी? असर उन में मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि, जी पंहिंजो इलाइक़ो मुख़्तलिफ़ गवर्नमेंट जी तरफ़ां अलाट थींदो आहे। अच्छा जी हा, जीअं हाणे बदीन आहे, टंडो मोहम्मद ख़ान आहे, टंडो अलायार आहे, टंडो आदम आहे, इहो असां वटि इलाइक़ो आहे यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान वटि। ऐं ॿियो आहे तव्हां ॿुधो हूंदो सिजावल उन में आहे माड़ी गैस। हा, ईअं मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि। भिट जबल ते बि आहे, जीअं हाणे OGTC आहे, OGTC गवर्नमेंट जी आहे, पर हीअ असांजूं सभु प्राइवेट कंपनियूं आहिनि। मूंखे इन शानदार ॻाल्हि खां पोइ हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ॿुधायो, बल्कि असांजे नौजवाननि खे ॿुधायो त उहे छा कनि ऐं महिनत छा थी करे। सर, जेको महिनती माण्हू आहे न, हुनखे चवण जी ज़रूरत ई न आहे त तोखे छा करिणो आहे। वाह वाह, हुनखे छा चवणो ई न आहे। जीअं हाणे असां तव्हांखे ॿुधायो, ग़रीब ख़ानदान मां अची कंपनी में लॻासीं त हाणे असीं किथे पहुता आहियूं। हिन में असांजी महिनत, असांजे माइटनि जी महिनत, असांजी महिनत, हींअर आउं महिनत करियां पियो। ऐं मुंहिंजी वॾी ॻाल्हि इहा त असांजे डिस्ट्रिक्ट बदीन में खड़ियो गांवर में तव्हां अगरि मुंहिंजे नाले चवंदो न नूर मोहम्मद भट्टी सां मिलणो आहे, त काफ़ी माण्हू तव्हांखे चवंदासीं ख़बर न आहे, पर जे तव्हां न खमीसो भट्टी सां मिलणो आहे त चवंदासीं इहो कारी ऐं गाड़ी में वञे पियो, उनजे पुठि वञे पियो। हाणे उहो माना खमीसो भट्टी ऐं मूंखे बि कंपनी सॾे थी, पर मुंहिंजो पुटु हाणे फयाज़ नूर भट्टी ईंदो या शफ़ीक ईंदो, इन खे बि माण्हू जेको आहे सो खमीसो भट्टी सॾींदा आहिनि। बसि उहो करे सभु कुझु उहो वियो त जीअं हाणे राव साहब आहिनि, केतिरा बि राव आहिनि, पर शहीद फाज़ल राव जे नाले सां ई सॾिबा आहिनि। उन जी महिनत सां आहिनि, उन जे क़दम ते हलनि पिया, हू बि असां बि। हाजी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां थोराइतो आहियां ऐं ख़ुशि बि आहियां त इतफ़ाक़नि सां ऐं महिनत सां, ऐं वॾी ॻाल्हि त नए कोट माना सिंध जी आख़िरी सरहदुनि ते वेठल हिकिड़ो शख़्स चए त हीअ ज़िंदगी मूंखे क़बूलु कोन्हे, आउं इनखे बदिलाइण थो चाहियां। वॾी ॻाल्हि आहे, अव्हांजी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, ही हुआ जनाब नूर मोहम्मद भट्टी साहब। हाजी नूर मोहम्मद भट्टी साहब खे हज त पंहिंजे पीउ करायो, पर उनजो वालिद साहब हाजी खमीसो ख़ान भट्टी जेको आहे, उनखे हिकिड़े ॾींहुं वेठे वेठे ख़्यालु आयो त हीअ ज़िंदगी तब्दील थियणु खपे। महिनती अवली हुआ ऐं पोइ तब्दीली जे हवाले सां उहे अॻिते वधिया ऐं नए कोट जे हिकिड़े ॻोठ मां निकिरी बदीन जी हिकिड़ी वसंदी में पहुता। उतां पोइ हुननि जी ज़िंदगी जी नई शुरूआति थी। महिनतूं माण्हू खे चंड सितारा ॾेखारीनि थियूं, महिनतूं माण्हुनि खे तमामु वॾा गस ॾेखारीनि थियूं। अचो त जनाब हाजी नूर मोहम्मद भट्टी मां ऐं उनजे मरहूम वालिद जनाब खमीस ख़ान भट्टीअ मां सिखूं। का ख़बर कान्हे, अव्हांखे बि ॿ चारि अहिड़ा माण्हू मिली वञनि जेके इतफ़ाक़ सां अव्हांजी ज़िंदगी में के नवां रंग भरे सघनि, के नवां चिट भरे सघनि। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾिबासीं। लीडर टीवी ॾिसण लाइ, ॿियनि खे ॿुधाइण जे लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।